पिथोरो खां मारवी मुसाफ़िर ट्रेन जो देर सां आमद मुसाफ़िर परेशान, शेड्यूल बहितर करण जो मुतालबो। जी सामीन, पिथोरो में ताज़ो बहाल थियल मारवी मुसाफ़िर ट्रेन जेका हैदराबाद खां खुखरा पार ताईं हले थी, रोज़ानो जे बुनियाद ते देर सां अचण लॻी, जंहिं सबबि सभई मुसाफ़िर जिन में औरतूं, मर्द, मासूम ॿार शामिल आहिनि, जिन खे शदीद मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। मारवी मुसाफ़िर ट्रेन जी बहालीअ सां मीरपुर ख़ास, शदीपल्ली, पिथोरो, डोरोनारो समेत ॿियनि स्टेशननि जे मुसाफ़िरनि लाइ सहूलियत फ़राहम थियण जी उमेद हुई, पर ट्रेन जे वक़्त ते न अचण सबबि मुसाफ़िर मुश्किलातुनि में मुब्तला थी विया आहिनि। ख़ासि तौर ते राति जे वक़्तु देर सां पहुचण सबबि औरतुनि ऐं ॿारनि खे वधीक तकलीफ़ पेश अचे थी। इंतज़ार दौरान मुसाफ़िरनि खे गैर महफ़ूज़ सूरतहाल खे मुंहुं ॾियणो पवे थो। मुसाफ़िरनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मारवी मुसाफ़िर ट्रेन जी वापसी जो वक़्तु सही कयो वञे, जीअं मुसाफ़िरनि जी परेशानी ख़तमु थी सघे। मुसाफ़िरनि जो चवणु आहे त जेकॾहिं ट्रेन जे वक़्त में बहितरी न आंदी वई त हू एहतिजाज करण ते मजबूर थी वेंदा। रेलवे इख़्तियारनि खे अपील कई वई आहे त मुसाफ़िरनि जी शिकायतुनि जो नोटिस वठनि, ट्रेन जे शेड्यूल खे बहितरीन बणाइनि, जीअं नई बहाल थियल सहूलियत हक़ीक़त माना में फ़ाइदेमंद साबित थी सघे। ख़ुसूसी रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ, मीरपुर ख़ास।